बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मन आमिला सालिहन मिन ज़करिन औ उन्सा वहुव मुमिनुन फलनुहयियन्नहु हयातन तय्यबह वलनज्ज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यअमलून। वक़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लैसल ईदु लिमन लबिसल जदीद वलाकिन्नल ईद लिमन इत्तका। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। अल्लाह तबारक व ताला इंसान ते वॾा करम ऐं एहसान कया। रमज़ान मुबारक जा 30 रोज़ा नसीब फरमाया ऐं अॼु वरी उन रोज़नि जे बदिले में अल्लाह साईं ईद जो ॾिहाड़ो ख़ुशीअ जो नसीब फरमायो। अल्लाह साईं क़ुरान में फरमाए थो मन आमिल सालिहन मिन ज़करिन औ उन्सा, जेको नेक कमु करे मर्द या औरत, वह मोमिनुन मोमिन हुजे, ईमान इस्लाम ते हुजे ऐं नेक कमु करे। अल्लाह साईं फरमाए फलनुहयियन्नहु हयातन तय्यबह, असां हिन जी ज़िंदगी पाकीज़ह बणाईंदासीं, पाक ज़िंदगी गुज़ारींदो दुनिया में। वलनज्ज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यअमलून, आख़िरत में इन जो नेकीअ जो इनखे अजुर मिलंदो। दुनिया में ज़िंदगी पाकीज़, आख़िरत में बि अजुर भलो मिलंदो। हाणे जिन माण्हुनि रोज़ा रखिया, अलाह खे रिझायो, इहे नेक अमल कयूं, इन्हनि जी दुनिया बि ज़िंदगी सुठी संवर बि, आख़िरत में वॾो अजुर इनाम आहे। ईद ख़ुशीअ जो ॾिहाड़ो आहे। ईद औद खां वरितल आहे, बार बार मोटी ईंदड़, साल में 2 दफ़ा अचे थी। छो त काफ़रनि हुज़ूर सल्लल्लाहु जॾहिं काफ़र ईद मल्हाईंदा त सहाबा किराम हुज़ूर खे अर्ज़ु कयोसीं असांजी बि ईद जो को ॾींहुं आहे? पाण फरमायो हा, पंहिंजी ईद रमज़ान जा रोज़ा रखी पोइ ईद आहे, क़ुर्बानी वारे ॾींहुं असांजी ईद आहे। जीअं ॿियनि जा त्योहार आहिनि त मुस्लमाननि जा त्योहार इहे 2 आहिनि, ॿिया न आहिनि। हाणे बाक़ी जेके बि मल्हाइनि था उहे सभु गैर इस्लामी आहिनि। वैलेंटाइन डे, साईं फिलाणो डे, मादर डे, फादर डे, इहे सभु गैर इस्लामी आहिनि। टीचर डे, उस्ताद जो हिकु ॾींहुं कयो इज़त, ॿिए ॾींहुं उताराए वठोसि। हिकु ॾींहुं जेको आहे सो पीउ जी इज़त कयो, ॿिए ॾींहुं ख़्यालु ई न कयोसि। पीउ सदाईं क़ाबिल एतिराम आहे, न बल्कि वाजिब एतिराम आहे। माउ सदाईं एतिराम जे लाइक़ु आहे, उस्ताद सदाईं एतिराम जे लाइक़ु आहे। हिकु ॾींहुं मल्हाइण वारो ई कोन्हे को। बाक़ी मुआशिरे में जेकॾहिं मल्हाइनि था त इहो इस्लामी तरीक़े सां न थियो, मुआशिरे जो खणी चई सघिजे थो, दीनी ऐं शरई हवाले सां हिन जी का बि हैसियत कान्हे का। ईद जो ॾींहुं ख़ुशीअ जो ॾिहाड़ो, जॾहिं नंढा वॾा, पोढ़ा पका, जुवान नवां कपिड़ा पहिरे तयारु थी ईदगाह ॾांहुं अचनि था। अलाह ताला फ़रिश्तनि खे चए थो, फ़रिश्तो भला उन शख़्स जे लाइ छा आहे, उन मज़दूर लाइ जंहिं मज़दूरी पूरी कई हुजे, उनजो छा अजुर आहे? फ़रिश्ता अर्ज़ु कंदा साईं उनखे पूरो पूरो अजुर ॾिनो वञे जंहिं मज़दूरी पूरी कई हुजे। पाण फरमायूं त ही मुंहिंजा बानड़ा बानियूं, जिन मूं इन्हनि खे रोज़नि जो फ़र्ज़ जो हुकुम कयो, इन्हनि रोज़ा रखिया, इन्हनि तरावियूं पढ़ियूं राति जो जागी करे पूरो महीनो। हाणे हींअर ईद निमाज़ जे तरफ़ अची करे इज्ज़ इंकिसारी आजिज़ी करे रब खां घुरनि था, रब जे आॾो पंहिंजी बख़्शिश घुरनि था। फ़रिश्तो तव्हां गवाह रहिजो, मूं इन्हनि जा गुनाह माफ़ करे छॾिया, इन्हनि जे ख़ताउनि खे नेकी में बदिलाए छॾियुमि। ऐं अलाह से फरमाए थो इंसानो तव्हां घर मोटो हिन हाल में जो तव्हां ते कोई गुनाह न आहे, गुनाहनि खां पाक साफ़ थी वञो। ॿी रिवायत में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फ़रिश्ता ईद जे ॾींहुं माण्हुनि जे घरनि जे दरवाज़नि ते बीठा हूंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि अचो ख़ुदा जे तरफ़, रब भलाई ऐं ख़ैर जा ख़ज़ाना खोलियो वेठो आहे। अवां जेका महिनत ऐं मज़दूरी कई रोज़नि जी सूरत में, अलाह ताला तव्हांजे लाइ इनाम रखियो आहे, वञो पंहिंजे रब खां इनाम वठो। जॾहिं बाना ईद निमाज़ जे तरफ़ अचनि था त पोइ फ़रिश्ता ऐलान था कनि त कन ॾेई ॿुधो, अवां जा अलाह साईं गुनाह बख़्शे छॾिया, तव्हांजे ख़ताउनि खे नेकियुनि सां मटाए छॾियईं ऐं तव्हां हिन हालत में घर मोटंदव जो तव्हांजे मथां को गुनाह न हूंदो, पाक साफ़ थी वेंदा। इहे अलाह साईं ईद जे सदके, रोज़नि जे सदके, भले ॾिहाड़े ते इहे ऐलान अलाह ताला जे तरफ़ां। अलाह जी रहमत रुगो बहानो पई थी ॻोल्हे, असां रुगो थोरो पाण सुरी पऊं।
पाणे ईंदमि हो त कुझु आऊं बि अॻु भरी थिया। असां रुगो थोरो चुरी पऊं त रब जी रहमत बहाना पई थी ॻोल्हे। अलाह साईं इंसान खे सुहिणी शक्ल ॾिनी, अशरफुल मखलूकात में पैदा कई, सुहिणी शक्ल ॾिनई। ऐं अल्लज़ी ख़लक़क फसव्वाक फ़अदलक फ़ी अय्यि सूरतिन मा शाअ रकबक। अलाह उहा ज़ात आहे जंहिं इंसान खे पैदा कयो, वरी उनखे जेका शइ जिस्म जी जिते रखणी उते रखियईं। अख कन नक उज़वा जिते सेट थियनि पिया उते रखियईं। अखियूं हिते ठहनि थियूं, जेकॾहिं अखियूं हेठि रखी छॾिया त उनखां केरु पुछण वारो न हो। वात हिते ठहे थो, हेॾे रखी छॾिया त केरु पुछण वारो न हो। फ़ी अय्यि सूरतिन मा शाअ रकबक, जेका सूरत रब खे वणी तंहिं में ठाहियईं। एॾो सुहिणो ऐं हसीन जमील अलाह साईं इंसान खे बणायो। सभिनी मखलूकात में अशरफुल मखलूकात अलाह साईं इंसान खे बणायो। ऐं उहो इंसान रब जो नाशुक्रो थी पवे, उहो इंसान रब खां परे थी पवे त पोइ कुझु न बचो, पोइ त हड़ वेही हले। अलाह जी रहमत बहाना थी ॻोल्हे। अलाह साईं ऐलान फरमायो, हुज़ूर खे चई सुणा ऐलान फरमा क़ुरान में, कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। ए इंसानो, ए मुंहिंजा बानड़ो, अलाह जो ऐलान करे मुंहिंजा बानड़ो, तव्हां गुनाहनि में गर्क थी चुका आहियो। ज़मीन खां आसमान ताईं तव्हांजा गुनाह आहिनि, पर ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, मुंहिंजी रहमत खां नाउमीद न थियो। इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। अलाह साईं सभिनी जा ॾोह बख़्शींदो, रब साईं बख़्शींदड़ बि रहम कंदड़ बि आहे। रब जे तरफ़ां माफ़ी आहे, ईअं न त माफ़ी न आहे। हर आंच हस्ती बाज़ा बाज़ा सद बार गश्ती बाज़ा बाज़ा। कंहिं फारसीदान शाइर चयो आहे, 100 दफ़ा तौबह करे टोड़ी अथई वरी बि मोटी आहे, जेको कुझु बि मोटी आई मोटी आहे। ई दरगाह मां दरगाह नाउमीदी नेस्त, अलाह जे दरबार मां नाउमीदी थींदी कान्हे का। दुनिया जे दरवाज़नि वटां नाउमीदी थी सघे थी, जेकॾहिं चैलेंज मिली त हाणे न जा हाणे माफ़ी न मिलंदई, दुनिया वारा कावड़जी सघनि था, वरी राज़ी न थींदा, ईअं थी सघे थो। अलाह जे तरफ़ां नाराज़गी आहे ई कान। जेॾियूं बि ग़लतियूं करी वरी बि रब बख़्शण वारो आहे, रब बख़्शणहार आहे, उन तरफ़ां नाउमीदी न आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रिश्तेदार अबू लहब, घर घर सां गॾु हुज़ूर जो चाचो अबू लहब, लहब चइबो आहे ॼिभीअ वारो जवान, चहिरो ईअं शोलनि वांगुरु चमकंदड़ो ॿरकंदड़ो, ख़ूबसूरत चहिरे वारो, पर इस्लाम न आंदई, हिदायत खां ख़ाली रहियो, जहन्नम जो बल बणियो, दीन इस्लाम जो मुखालिफ़ हो। पोइ अलाह साईं सूरत लहब में फरमायो, तब्बत यदा अबी लहब व तब मा अगना अनहु मालुहु व मा कसब सयस्ला नारन ज़ात लहब वमरातु हमालतल हतब फी जीदिहा हबलुम मिन मसद। कुरान शरीफ जी इहा सूरत निमाज़ में पढ़िजे पई, तिलावत में हले पई। तब्बत यदा अबी लहब व तब, अबू लहब जा ॿई हथ भॼनि पाण भला खे। वॾो मालदार हो, उनखे माल कमु न आयो, उनजी घरवारी बि दीन इस्लाम जी मुखालफ़त में अॻ खां अॻरी। अलाह फरमाए पाण बि संदसि घरवारी जहन्नम जो बल बणिबो। अलाह खे परवाह न पैसे जी आहे, न माल जी आहे, न वॾे हसब नसब जी आहे। जे मञी आयो त कामयाब, न मञी आयो त नाकाम। उन जे बरक्स बिलाल हबश खां आयो, मुसाफ़िर हो, ॿिए इलाइक़े जो हो ऐं ग़ुलाम हो, मज़लूम हो, इस्लाम जे दामन रहमत में आयो, तकलीफ़ूं सठई। उमैया जो ग़ुलाम हो, उमैया इनखे ततल वारीअ ते लेटराईंदो, गर्मीअ में ततल वारीअ ते लेटण केॾी तकलीफ़ आहे। ऐं वरी राति जो सुम्हण बि न ॾींदासीं, ग़ुलाम उनखे पादर हणंदा ऐं मथे ते कोड़ा हणंदा, जीअं राति जो निंड न करे सघे, न राति जो निंड, न ॾींहं जो सुकून। इहे सभु तकलीफ़ूं बर्दाश्त कयईं त पोइ मक़ाम केॾो पहुतुसि। मक़ाम एॾो पहुतो जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज ते विया त जुतीअ जो खड़काट बिलाल जो ॿुधऊं। इहो मक़ाम ख़लीफ़े राशिद सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं बिलाल खे सॾींदा त सैयदना जे लफ़्ज़ सां सॾींदा, हालांकि हुयो ग़ुलाम, मुसाफ़िर परदेसी, पर ए हुज़ूर जे सोबत में अची जो वियो, दीन लाइ हुन तकलीफ़ूं जो सठियूं, त उनखे मके जा रहाकू बि सैयदना असांजो सरदार करे सॾींदा। इहो लक़ब इस्लाम जे करे मिलियो। जिन इस्लाम जी आबियारी कई, दीन इस्लाम लाइ क़ुर्बानियूं ॾिनऊं, पर पंहिंजे ईमान में ज़रा बि पोइ ते न हटिया। हज़रत अबू बकर सिद्दीक़ कहिड़ी तकलीफ़ सठी, काफ़िर मारे मारे बेहोश करे छॾीनि पिया, पर पोइ बि जॾहिं होश अचे पियो त पहिरें मदीने वारे मीर जी ज़ियारत कयां। इस्लाम जे करे इन्हनि खे हर शयूं क़ुर्बान करणियूं पियूं, ऐं इन्हनि सां जेको आहे सो माण्हुनि में जेको दीन पुख़्तो थियो। सुहेब रूम जो हो,
बिलाल हबश जो हो ऐं जॾहिं हुज़ूर जे इन दामन रहमत में आया त एॾा अघामजी विया जो जिन जो ज़िक्र ख़ैर पियो हलंदो रहंदो। ऐं अबू लहब पंहिंजे घर जो हिदायत जा चश्मा जितां फुटनि पिया उतां हो, हुज़ूर जे घर सां गॾु घर हो, पर जेकॾहिं इन दामन रहमत में न आयो त तड़जी वियो। तंहिंजे करे दोस्तो अलाह जे तरफ़ असां मोटी अचूं। इंसान खे अलाह साईं अशरफुल मखलूकात बणायो आहे। रब जी महिरबानी बहाना पई ॻोल्हे। हिकिड़ो माण्हू इबादत राति जो कई, इबादत कंदे उन ॾे ग़ैबी आवाज़ आयो, वञ मर्दून तुंहिंजी इबादत क़बूल ई कान्हे। ॿी राति वरी अञा घणी इबादत पे कई त कंहिं चयोसि यार तोखे त आवाज़ अची आहे, तुंहिंजी इबादत क़बूल ई कान्हे का, हाणे छा लाइ थो कई, छॾे ॾे इबादत करण खे। चई यार भला आहे को दर जाॾे वञो, अलाह जो दर छॾे काॾे वञो, ॿियो को दर त ॾसियो न जंहिंॾे वञो। अलाह जो दर छॾे कहिड़े दर ते वञी इबादत कयूं। अल्लाह जी क़ुरान में फरमाया या माशरल जिन्न वल इंस इन इस्ततातुम अन तनफुजू मिन अक़तारिस समावाति वल अर्द फनफुजू ला तनफुजून इल्ला बिसुल्तान। ऐं जिन्हनि इंसाननि जमात जेकॾहिं तव्हां चाहियो त असां अलाह जी बादशाहत मां निकिरी वञूं, पोइ ज़मीन आसमान जे कुंड कुर्छ मां निकिरी वञो। तव्हां जेॾे वेंदव बादशाहत मुंहिंजे रब जी हूंदी, अलाह जी बादशाहत खां ॿाहिरि निकिरी नथा सघो। ॿियो काॾे तव्हां वेंदव? बादशाहत हर जाइ ते अलाह जी आहे, ॿियनि जी न आहे का। ऐं अलाह साईं खे जेको शइ न वणंदी आहे उहा आहे शिरक करणु रब सां। शिरक अलाह साईं खे न, अलाह सां भाङे भाईवार करणु। अलाह बि अलाह आहे, इज़त ज़िलत मौत हयाती ॾियण वारो, पर फलाणो बि आहे, इहा शइ अलाह खे नथी वणे। फरमाए इन अल्लाह ला यगफिरु अन युशरक बिही शयूं व यगफिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। अलाह साईं ही बख़्श न कंदो त मूंसां केरु भाङे भाईवार करे शरीक करे, ॿिया गुनाह बख़्शे त रब खां केरु पुछण वारो ई कोन्हे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वॾो ख़िदमतगार मददगार उम्मत दावत में हुज़ूर जो चाचो अबू तालिब हो। जॾहिं आख़िरी मौत वारो वक़्तु हो, सकरात वारो वक़्तु हो, त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचे खे त मुंहिंजे कन में कलमो पढ़ो, तव्हां अलाह जे वटि शाहिदी ॾींदुसि, छो त रब जे कानून फितरत में को सहारो मिली पवंदो त कलमो पढ़ियो ई। पर अबू तालिब इनकार कयो, चई माण्हुनि जे ताननि खां डिॼां थो, जनम जी बाहि खां नथो डिॼां। हाणे जे न पढ़ियई त बसि, छो त अलाह जेकॾहिं कलमो पढ़णु निजात लाइ लाज़िम आहे, बिना कलमे जे निजात कान मिलंदी, शिरक खां बरी थियो निजात मिलंदी। सो तंहिंजे करे दोस्तो जेको इन दामन रहमत में ईंदो सो अगामजी वेंदो, जेको न आयो सो त वीचारो रहिजी वेंदो। ऐं ईद जो ॾिहाड़ो रमज़ान मुबारक जा रोज़ा अवां उलमा खां ॿुधो हूंदो, पूरो रमज़ान त गुनाहनि खे छॾिजे, नेकी कयो त ॾहूण ते सवाबु। जीअं नेकी करण सां ॾहूण ते सवाबु आहे, ईअं गुनाह खे छॾण त फ़ाइदो आहे, पर गुनाह खे करण सां बि ॾहूण ते गुनाह। नेकीअ जो जीअं सवाबु वधीक, तीअं गुनाह कबो त हिन महीने में। इन जो दलील इन इद्दत शहूर इंदल्लाह इस्ना असर शहरन फी किताब, अलाह वटि महीननि जो तइदाद आहे 12। उन्हनि 12 महीननि में 4 महीना अरबात अशहुर हुरम, 4 महीना क़ाबिल एतिराम आहिनि, इज़त वारा आहिनि, ज़ुल्क़ाद ज़ुलहज मुहर्रम रजब। इन्हनि 4 महीननि जी फज़ीलत वधीक आहे। तंहिंजे करे हिन रमज़ान महीने में जेको माण्हू नेकी कंदो त ॾहूण ते सवाबु, पर गुनाह कंदो त ॾहूण ते गुनाह। जीअं नेकी जो सवाबु मथे, जेॾी इज़त घणी त वरी बेइज़ती बि ओॾी घणी थींदी, जेॾो तारुफ़ घणो आहे त ख़्वारी बि ओॾी थींदी, जे तारुफ़ घटि त ख़्वारी बि घटि। पंहिंजे दिलि ते हथु रखी ॾिसो, असां पंहिंजे रब खे नाराज़ करण में का कसर न छॾी आहे। अलाह खे नाराज़ करण में का कसर न छॾी आहे। पंहिंजे ऐं अलाह जे दुश्मन शैतान खे राज़ी करण में सभु कमु कया, साज़ सुरूद गाना राग। ख़ल्क़े ख़ुदा सां चङाई करण जी अॻुभराई न कईसीं ऐं मुखालफ़त करण में, तकलीफ़ूं ॾियण में घणी कईसीं। तंहिंजे करे इहे असां कम छॾे करे अॻिते नओं अज़म ऐं इरादो कयूं त जेतिरी पुॼंदी चङाई कंदासीं, मुखालफ़त न कंदासीं। हू भली कनि, उन्हनि सां परवाह ई कान्हे का, असांखे उन्हनि सां सरोकारी न आहे। त असांजो कमु आहे चङाई करणु अलाह जी रज़ा ख़ातिर, माण्हुनि जे करे त आहे ई कान। जेका चङाई कजे पई सा रब जी रज़ा जे ख़ातिर आहे, माण्हुनि जे करे त आहे ई कोन। हू मूंसां चङाई करे त आउं कयांसि, इहो न आहे। ईद जो ॾिहाड़ो लैसल ईद लुब्सल जदीद वलाकिनल ईद लिमन इत्तका। हुज़ूर फरमायल ईद ईअं कान्हे त नवां कपिड़ा पातई त बसि वाह वाह थी वई। ईद उन जी आहे जेको परहेज़गारी इख़्तियार करे, ख़ुदा जो ख़ौफ़ धारे, गुनाहनि खे छॾण जो पको अज़म इरादो करे। ईद उन जी न आहे जेको ख़ुशबू मखे आयो, ईद उन जी आहे जंहिं गुनाहनि खे तर्क कयो। ईद उन जी आहे जेको
नवा कपड़ा पाए अचे, ज़ेब ज़ीनत करे अचे। ईद उनजी आहे जेको तक़वा इख़्तियार करे, ईद उनजी आहे जेको हमेशह तौबा करे वरी गुनाहनि खां पासे थी वञे। इन जे करे असां अॼु पको अहद ऐं अज़म कयूं त ईद जे ॾिहाड़े ते हिक ॿिए सां रंजिशूं ख़तमु कंदासीं, हिक ॿिए ते नाराज़गियूं कावड़ूं ख़तमु कंदासीं। अॻियां कनि न कनि असांजो कमु आहे माफ़ करणु। ईअं कोन्हे त हाणे हर दफ़े आउं ॿुधाईंदो आहियां वरी बि भेरो ॾियारिजे, ईअं नाहे त अॻियो जेकॾहिं पाण खे फने ख़ान सम्झे त आउं हेठां ई छो कयां। न न, इस्लाम इज़्ज़त इंकिसारी सेखारी आहे, आजिज़ी सेखारी आहे ऐं अवाम सां माण्हुनि सां मुहबत सेखारी आहे। असां त उन मदीने वारे वीर जा उम्मती आहियूं जिन बुराइनि कंदड़नि सां बि भलाई कई, बुराइनि सां भलाई बि मदीने वारे मीर कई। असां उन जा उम्मती आहियूं। हुज़ूर खे जिन ईज़ायो, हुज़ूर खे जिन तकलीफ़ ॾिनी, असां त उन जा उम्मती आहियूं। पर पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी उन्हनि सां चङायूं कयूं, हुननि मदाइनि में तकलीफ़ कंदे घटि न कई। उन पोड़ीअ जो वाक़ियो तव्हां ॿुधो हूंदो, जेका हुज़ूर जे रस्ते ते कंडा उछले पई, बीमार थी त मदीने वारा मीर खां तब पुरसी करण आया। हुज़ूर जो अख़लाक ॾिसी हुन चयो सोना कलमो पढ़ायो, देरि न कयो। असां चवंदासीं त तो जेकॾहिं हिकु धक कयो आहे त 5 हणंदोमांइ, हिकिड़ो गुफ़्तो घटि वधि ॻाल्हाए ॾींदा 10 ॻाल्हाईंदोमांइ। इहो हुज़ूर जे उम्मती जो शान न आहे, इहो साहबा ऐं अहल बैत जो हुबदार न आहे। छो त उनजो पैरोकार आहे त बदिलो न वठंदो। पलांद वठणु बहादुरी न आहे, माफ़ करणु बहादुरी आहे। पंहिंजे नफ़्स खे मारणो आहे न, हुन मूंखे गारियूं ॾिनियूं मां हुनखे छॾे ॾियां, इहा आहे न दिलेरी। हू मूंखे तकलीफ़ ॾिए मां हुनखे छॾे ॾियां, हुन मूंखे घटि वधि ॻाल्हायो मां हुनखे ख़ुदा जी रज़ा ख़ातिर माफ़ कयां। ऐं माफ़ जॾहिं अलाह जी रज़ा ख़ातिर कंदो माण्हू त इहो शख़्स अलाह वटि महबूब बानो आहे, इहो शख़्स हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि महबूब आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मके वारनि केॾी तकलीफ़ ॾिनी, घणा लॾायूं, साहबा खे तकलीफ़ ॾिनऊं। जॾहिं उहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके फातिहाना सूरत में आया, फ़क़ीह मक्का जे मौक़े ते आया, छा फरमायूं, ला तसरीब अलैकुम अल-यौम, अॼु ॾींहुं तव्हां लाइ को बि पलान कोन्हे को। जेको छॾे अचे सभु कम विढ़नि खां पासे थी वञे त उनखे माफ़ी आहे। माना एॾो वॾो अहसान, न त उन महिल जिन एॾी वॾी तकलीफ़ ॾिनी, साहबा खे तकलीफ़ ॾिनऊं, घरां लॾाए छॾियऊं, उनखे माफ़ करणु त ठहे ई न पियो। असां पंहिंजे नफ़्स जी अना ख़ातिर, पंहिंजे पाण खे ख़ुशि करण ख़ातिर या माण्हुनि जे मयारनि ख़ातिर, शरारती ॿिया बि घणा आहिनि। अड़े तोखे गारियूं पेजे तो छॾे ॾिनुसि, तूं त को सफ़ा लुसी भेण बुज़दिली, तूं त कंधार आई ई कोन, तो वारा वॾा त छॾींदा ई कोन, चवंदा 10 किराए पोइ अच। हाणे इहे शैतानी अमल, अबा भली तूं चओ ॻोझो वञे ई न। इस्लाम असांखे बर्दाश्त सेखारी आहे, सबुर सेखारियो आहे, तहमुल सेखारियो आहे। जंहिं मदीने वारे मीर जा असां उम्मती आहियूं, उन असांखे इहो सबक़ ॾिनो आहे। हितां उथूं त कावड़ूं रंजिशूं इहे सभु ख़तमु करे उथूं, त इहे असां इंशाअल्लाह न कंदासीं। ऐं इन जो तरीक़ेकार कीअं आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल बादिउ बिस्सलाम बरीउ मिनल किब्र, जेको सलाम जी इब्तिदा कंदड़ आहे वॾाई खां बची वियो। पाण अस्सलाम वालेकुम कबो, अगरि हाणे अॻियो जवाबु नथो ॾिए उनजे मथां असां त ज़िमेदारी लाहे छॾी। जीअं तव्हां पाक मशहूरु ॿुधो आहे पुराणे दौर खां वठी, कंहिं हमरा खे चयो छोकिरी तुआरी खे पढ़णा, चई दिलो भरियल खणी वञे त पढ़णायां। छोकिरी जो ॿुधो त बाबो दिले भरियल ते पढ़णाई, तो 2 दिला भरियल खणी लंघी वई। चई हाणे मूं पंहिंजो ॿार लाइ रखियो अबेजन ते, हाणे अबेजन जी मर्ज़ी। असांजो कमु आहे अस्सलाम वालेकुम कयूं, पोइ हू जवाबु ॾिए या न ॾिए, असां पंहिंजो ॿार लाहे छॾियो। असां अलाह जी अदालत में, रसूलुल्लाह जी अदालत में बरी थी वियासीं। हाणे जवाबु ॾिए थो त ठीकु, नथो ॾिए त ठीकु, असां सलाम कंदा रहंदासीं। ईअं न त हाणे 2 दफ़ा कयोसीं हाणे जवाबु नथो ॾिए, असांजो कमु आहे अस्सलाम वालेकुम करणु। पोइ जेकॾहिं हू जवाबु ॾिए थो त ठीकु आहे, नथो ॾिए त हाणे उनजे मथां सलाम करणु सुनत आहे, जवाबु ॾियणु वाजिबु आहे। जेकॾहिं को अस्सलाम वालेकुम करे थो, इहो सुनत अमल आहे, उनखे जवाबु ॾियणु लाज़िम आहे। वालेकुम सलाम असांखे चवणु लाज़िम आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अफ़शु सलाम व अतिमु ताम व सिलुल अरहाम, 3 कम आम कयो। अफ़शु सलाम, सलाम खे आम कयो। हाणे मां वॾो आहे, नंढड़े खे कीअं अस्सलाम वालेकुम कयां, ईअं न आहे। इहो नफ़्स माण्हू ई तॾहिं जॾहिं नंढड़े खे बि अस्सलाम वालेकुम कयां। सलाम आम कयो। वसिलुल अरहाम, माइटनि सां तालुक जोड़े रखो। बीमारी बड़ी में भला भत पोत में त घणी हिसाब किताब हो, ॾुखियो कमु आहे। फोती गमी में बीमारी में उते पहुचो। ऐं वअते मुताब, अलाह जी रज़ा ख़ातिर माण्हुनि खे खाराए पियारियो, जेतिरो अलाह सहत ॾिनी अथव, जेतिरी अलाह खारकुन जी तौफ़ीक़ आहे। जीअं दोस्त विराए पियो, अलाह उन क़बूल, हुन वटि एतिरी ही त हुज़ूर ईद खां अॻे खारकूं 21 अदद खाई निकिरंदा। अॼु अलाह हिन खे तौफ़ीक़ ॾिनी, सभिनी खे ॾिए पियो, सुन्नत खे ज़िंदा बि कयईं, सवाब कमाई। हाणे ॾिसो थोरी शइ में केॾो वॾो अजर आहे। अलाह हिकिड़ी खारक जे इन ते अजर एॾो वॾो आहे, छो त
माण्हू पंहिंजे हिसाब मुताबिक़, जीअं मसलन हिकिड़ो माण्हू ख़ैर घुरण थो अचे, 5 ॼणा वेठा आहिनि, हिकिड़े माण्हू 1000 रुपया हुनजे खीसे में आहे, 10 रुपया ॾिनई, ॿिए जे खीसे में 500 आहे, उन बि 10 ॾिना, टे जे खीसे में 100 आहे, उन बि 10 ॾिना, चौथे जे खीसे में 50 आहे, उन बि 10 ॾिना, जंहिंजे खीसे में 10 आहे, उन ई 10 ॾिना। हाणे सिर्फ़ु जंहिंजे खीसे में हुया ई 10, इन 10 ॾिना, इनखे अजुर वॾो मिलंदो, छो त इन वटि जेको हो सभई ॾेई छॾियईं न। हुन 1000 जो 100 सवी पती ॾिनी, हुन 100 जी 10 पती ॾिनी, हुन 50 जी 5 पती ॾिनी। हिन वटि जेको हो, तंहिंजे करे जंहिं वटि हुया ई 10, इन 10 ॾिना, इनखे त वधीक अजुर मिलंदो। तंहिंजे करे जेको जंहिं वटि आहे हाल, उहो पंहिंजे वसां आहिर अवाम जी ख़िदमत करे, खाधो खाराए, पर उनजे पुठियां तानो ई मेणो न ॾिए। ईअं न थिए त हाणे तानो पियो ॾींदो त मूं खारायोमांइ, मूं ही मदद कईमांइ, इहा शइ न करे, अलाह जी रज़ा ख़ातिर करे। दुआ आहे त अलाह ताला असांखे इन ईद जे तुफ़ैले सभिनी मुस्लमाननि सां, मिटनि माइटनि सां मुहबत करणी तौफ़ीक़ अता फरमाए। असांखे जेके ईज़ आहियूं, अॼु असां अलाह जे घर में अज़म कयूं त असां सभिनी खे माफ़ करे छॾियूं ऐं असां उन्हनि खे सलाम कंदा रहंदासीं, पोइ हू ॾियनि जवाब न ॾियनि, हुननि जी मर्ज़ी आहे। असां पंहिंजी ज़िमेदारी लाहे छॾींदासीं, असां हथु ॾियण जी कोशिशि कंदासीं कि ॾिनई त ठीकु, न ॾिनई त बसि, पोइ आईंदा अस्सलाम वालेकुम त कंदा रहंदासीं। असां पाण वटां वॾाई, किबिर, फ़ख़ुर, तकबुर फिटो करे शैतान खे मात ॾेई छॾियो। जे हुन ते सवारात, इहो ज़िमेदारी हुन ते असां ते न आहे। इहो इरादो कयो था न, इंशाअल्लाह। इंशाअल्लाह अलाह साईं असांजो जेको मूं चयो उनखे क़बूल मक़बूल मंज़ूर फरमाए।